सुबुह जो 8 वॻे। लाड़काने में न थी न सखर में थी, अड़ी तुझी शादी थी दी हैदराबाद में न थी न घोटिकीअ में थी। बिग बॉस चांहि बि ख़तम थी वई आहे ऐं पापा बि ख़तम थी विया आहिनि। बिग बॉस तव्हांखे ॿुधाइणु चाहे थो त हे तव्हांजे पीउ जो घरु न आहे। अड़े चवे छा थो पियो? मुंहिंजो नालो मासी मोरा आहे, मासी मोरा। मां का आम माई न आहियां जो हिते बसि ईअं रहंदी सां। मासी मोरा कंहिंखे वणा न वणा विच में गिरव ज़ोरी हणा। तव्हां वरी मूंखे बिग बॉस में घुरायो, चांहि पापनि खां बि सिकाईंदव छा? बाहि ॾियांव करे सिर खे मां शो ई छॾे हली थी वञा। मूंखे न खपनि इहो करोड़ रुपया। शो छॾण लाइ तव्हांखे 2 करोड़ रुपयनि जो ॾंढु ॾियणो पवंदो। हाँ? 2 करोड़ कमाया, 1 करोड़ ॾियां वरी 2 करोड़? लखानत ते बुछड़ा वरी बिग बॉस थियो आहे पंहिंजी पर में। अरे बाहि ॾियां 2 करोड़ मां छा पिन दसि छा तुंहिंजे करे? मोटर आया करे 2 करोड़ ॾियणा पवंदा। 2 करोड़ ॾियण, 2 करोड़ ॾिठा बि थी करी ज़िंदगी में। 2 करोड़ ॾियणा पवंदा। जल्दी चांहि पती मोकिल त ॼाण वरी कैमरा न भञाए हिते सॼा। सुबुह जो 9 वॻे। अड़ी मां सुबुह जो 2 अंडा खाईंदी आहियां। तूं मुंहिंजे लाइ 2 अंडा ठाहे नी। 2 अंडा न आहिनि? कीअं 2 अंडा न आहिनि? तूं मासी मोरा खे मना कयो आहे, मां तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदसि। बुछड़ी के जाइ जी। अड़ी तूं पाण खे सम्झे छा थी पई? तूं मुंहिंजे लाइ 2 अंडा न ठाहींदी त मां बुख मरी वेंदसि। वञी इहे पाण रखे छॾ 2 अंडा। मूंखे नथा घुरिजनि तुंहिंजा 2 अंडा। बुछड़ी के जाइ जी। ग़रीबनि खे हिते घुराए छॾियो अथऊं। तव्हांजी औकात हुई त अचण जी? मंझंदि जे 3 वॻे। चांहि जो चस्को हुजे, सुल्फी हुजे हिकिड़ी, पोइ तव्हां ॾिसो त मासी मोरा कीअं थी हले पई। कार वारा भाड़ो बि वठंदे कोन छॾींदे, भाड़ो बि वठंदे। ओ बंगलो त ॾेखारियो जाथे कुंवार आहे, जाथे कुंवार आहे। लाड़ो अणाया ओहा बंगलो त ॾेखारियो जंहिंमें कुंवार आहे। कुझु करण का आहे कोन, मोबाइल हर शइ खसे विया। हाणे हिन घर में मां छा कंदसि? मुंहिंजा 3 महीना कीअं गुज़रंदा हिते? शाम जो 5 वॻे। मां टास्क कीअं कंदसि हाणे? ही त मूंखे कपिड़ा ई सम्झ में नथा अचनि। मां कपिड़ा कीअं पायां? हे कहिड़ा कपिड़ा पायां मां? हे बिग बॉस खे छा आहे? हुकुम ॾींदो, हे कयो, हो कयो, हे पाए अचो, हे करे अचो। असां ॼण नौकर वेठा आहियूं न तव्हांजा। बिग बॉस मूंखे हिते न आहे रहणो। मूंखे बसि ॿाहिरि कढ, मूंखे ॿाहिरि कढ। घणी ॻाल्हि न हण मासी मोरा। बिग बॉस मूंखे इन कन्फेशन रूम में घुराए। मूंखे अॼु तूं घुराए। अॼु मां हिकु हिकाणी कंदीसां। अॼु मां हिकु जी तोसां दांह ॾींदसि। हिकु जी तोखे मां ॿुधाईंदसि त कहिड़ियूं इहे हरकतूं था करनि पिया हिते। असांखे त तंग कयो अथव। राति जे 9 वॻे। अड़ी तूं अचु मूंखे हिते ज़ोर ॾे। इहो ई थी सूर हिते थी अबाड़े। इहो थी। ऐं तूं अचु मुंहिंजे पुठी ते तूं ज़ोर ॾे। तूं हीअं कर, तूं हे मथे चढ़ी मुंहिंजे ॼंघनि खे उहो कर। मथे चढ़ी लताड़ त को मन सूर ढरो थिए। बाक़ी हिते त मां मरी वेंदसि। बिग बॉस मां मरी वञा त मुंहिंजो लाश जेको आहे सो उहो सिंध मोकिलिजांइ।
बाक़ी मरी वेंदी साए ते। हे सॼियूं बेवड़ियूं छोरियूं घुरायूं थी, को ख़्यालु करण वारो ई न आहे। इन ॾींहंनि खां घुरंदी हुअसि त रब मूंखे पंहिंजी धीअ ॾे हिकिड़ी, उहा बि तूं न ॾिनी। सभु नर डॾा कढी ॾिनई। हाणे ॾिसे थो त हिन पछाड़ी में हिते पई आहियां मां, को वाह सवाह लहण वारो कोन्हे। तॾहिं चवंदी आहियां त धीअ रहमत अथव, माण्हुनि खे शुकुर ई कोन्हे। हाय अहिड़ी आहे मोरा तुंहिंजी क़िस्मत। जंहिंखे नथियूं थियनि मूं जहिड़ियूं वीचारियूं सिकनि थियूं, और जेके थियनि थियूं उहे निभागियूं वरी ईअं लॻियूं पियूं थी तो मां ज़ारी।